بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها. أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا. ناظرین کرام، اسامین محترم، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. ناظرین محترم، احترام والدین जे موضوع ते ही असांजी टी नशस्त आहे. इन खां पहिरियां ॿ नशस्तूं एहतराम वालिदैन जे मौज़ू ते क़ुरान मजीद, फ़ुरक़ान हकीम, फ़ुरक़ानुल हमीद ऐं अक़वाल मुहम्मद आल मुहम्मद जे फ़रामीन मुताबिक़ बयानु कयोसीं. अॼु बि इन ई मौज़ू ते अव्हां जे साम्हूं क़ुरान मजीद मां ऐं अक़वाल मासूमीन मां एहतराम वालिदैन खे इंशाअल्लाह बयानु कंदासीं. क़ुरान मजीद बार बार एहतराम वालिदैन खे वज़ाहतन बयानु कंदे वबिल वालिदैन एहसाना जी आयत लाहे करे तमामु कुर्र अर्ज़ ते रहंदड़ इंसाननि खे पंहिंजे पीउ ऐं माउ सां नेकी करण जो दर्स ॾिए थो. सामीन मोहतरम, वबिल वालिदैन एहसाना उहे कहिड़ा कम आहिनि जेके असां कयूं त असां इन आयत जा मिसदाक बणिबासीं. इन आयत जी तफ़सीर में इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछो वियो, मौला वबिल वालिदैन एहसाना मां एहसान मूं छा मुराद आहे? इन्हनि चङनि कमनि करण मूं छा मुराद आहे? नेकी करण पीउ माउ सां छा मुराद आहे? इमाम अलैहिस्सलाम उन साइल खे फरमाइनि था, अल एहसानो अन तुहसिना सुहबतहुमा. इन एहसान मां मुराद इहा आहे त तव्हां पंहिंजे पीउ ऐं माउ सां हुस्न सलूक कयो, हुस्न सुहबत रखो. ऐं पीउ ऐं माउ खां अगरि हू कंहिं शइ जी एहतियाज रखंदा हुजनि त ज़रूरु चवण खां पहिरियां उन्हनि जी ज़रूरत खे पूरो कयो. इहो तव्हांजो पीउ ऐं माउ सां एहसान आहे, पीउ ऐं माउ सां नेकी आहे. सरवर कायनात हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुट ते पीउ जा अहकाम ॿुधाईंदे, पीउ जो हक़ ॿुधाईंदे सरवर कायनात फरमाइनि था, पीउ जो पुट ते हक़ इहो आहे त कॾहिं बि पुट पंहिंजे पीउ खे नालो खणी करे न पुकारे. ॿियो हक़, अगरि पीउ ऐं पुट सफ़र में आहिनि त पुट ते पीउ जो हक़ इहो आहे त हुन खां अॻियां सफ़र न करे. टियों हक़ पुट ते पीउ जो इहो आहे त अगरि इतफ़ाक़ सां हिकु जॻह ते, हिकु महफ़िल ते वेहण जो इतफ़ाक़ थिए थो त पुट खे घुरिजे त पीउ खां पहिरियां न वेहे. नाज़रीन, जहां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो गवारा नथो थिए त पुट पीउ खां पहिरियां वेहे, पुट पीउ खां अॻे सफ़र करे, त उन रसूल खे इहो कीअं पसंदि हूंदो त हिकु औलाद पंहिंजे वालिदैन सां नाज़ेबा अल्फाज़ ॻाल्हाए, उन्हनि खे बुरो भलो ॻाल्हाए, उन्हनि खे अज़ियत ॾे. ऐं असां सूरत बनी इसराइल में बि इहा पढ़ी आया हुआसीं त वकुल्लहुमा कौलन करीमा. पीउ ऐं माउ सां जॾहिं बि ॻाल्हायो नरम ऐं धीमे लहजे में ॻाल्हायो. ऐं वला तन हर हुमा, पीउ ऐं माउ खे झिणकूं न ॾियो. इहो क़ुरान जो अटल फ़ैसिलो आहे. ऐं क़ुरान जो इहो बि फ़ैसिलो आहे त वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिन रहमा. पीउ ऐं माउ जे साम्हूं पंहिंजी गर्दन झुकाए अचो, पंहिंजी गर्दन झुकाए अचो. त मालूम थियो अल्लाह वटि ऐं रसूल वटि एहतराम एतिरो आहे त उन्हनि जे अॻियां बि न हलियो. तव्हां ऐं असांजे लाइ फ़रीज़ो इहो आहे त असां कोशिशि कयूं त नाज़ेबा अल्फाज़ वालिदैन सां न ॻाल्हायूं,
उन्हनि जे अॻियां न वञूं। बसि इन्हनि सभिनी सीरतुनि मां अख़ज़ थिए थो त असांखे पूरी कोशिशि करणु घुरिजे त पंहिंजे पीउ ऐं माउ जो हदल इम्कान एहतराम कयूं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।